الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيئنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين मुअज़्ज़ज़ सामीईन व नाज़रीन, फ़िक्र आख़िरत जे हिन महफ़िल में मुखां अॻ में हज़रत मौलाना उमर दराज़ अख़्तर क़ादरी ऐं उन खां अॻ में डॉक्टर मोहम्मद रफ़ीक़ लाखो साहब उन्हनि तव्हांजे अॻियां ख़िताब कयो। चंद गुज़ारिशूं मौज़ू जे मुताबिक़त ऐं मुनासिबत सां मां बि अर्ज़ कयां थो, अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही दुनिया फ़ानी आहे ऐं इन जे मथां फना जो वक़्तु मुक़र्रर आहे। असांजे इल्म में नाहे, असांखे खणी ख़बर नाहे, पर ख़ुदा खे मालूम आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान, क़ुरान जो फ़ैसिलो आहे, हर शइ ते फ़ना है, बका सिर्फ़ अल्लाह जे ज़ात खे। तव्हांखे असांखे ही दुनिया छॾणी आहे, कीअं न छॾींदासूं। असां पंहिंजनि अज़ीज़नि, क़रीबनि, मिटनि, माइटनि,
ॿियनि मुस्लमाननि खे अखियुनि सां ॾिठोसूं, पंहिंजे हथनि सां उन्हनि खे कफ़न पाराए क़बरुनि जे अंदरि लाथोसूं। जॾहिं उहे हमेशह न रहिया त न को मां हमेशह रहंदुसि न को तव्हां हमेशह रहंदव। तव्हांखे असांखे हिकु ॾींहुं दुनिया छॾणी आहे, क़बर जे अंदरि पहुचणो आहे, वरी हिसाब किताब जे लाइ हशर जे अंदरि बरोज़े क़यामत तव्हां असांखे उथणो आहे। ऐं उते जो कुझु थींदो उन जे लाइ असांजी केतिरी तयारी आहे। जेके सवालो जवाब असां खां क़बर में थींदा, क़बर खां बाद में हशर में थींदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे, कंहिं बि बनी आदम जा हशर में पेर न को हेॾे चुरंदा न को हेॾे चुरंदा, काॾे बि न चुरी सघंदा जेसीं ताईं उहे चंद सवालनि जा जवाब न ॾींदो। पहिरियां उन्हनि जा जवाब ॾे, उन खां बाद में तुंहिंजा कदम अॻिते वधंदा। ॿुधाए ख़ुदा तोखे उमिरि ॾिनी हुई, उन उमिरि खे किथे गुज़ारी? ख़ुदा तोखे जवानी ॾिनी हुई, उन जवानीअ खे किथे गुज़ारी? इहो माल जेको कमायो हुई किथां खां कमायो हुई? ऐं वरी ख़र्च उनखे कयो हुई त कहिड़ी जाइ ते ख़र्च कयो हुई? मुंहिंजी उमिरि, अव्हांजी उमिरि, जंहिंजी बि जेतिरी उमिरि आहे, 40 साल, 50 साल, 60 साल, 70, 80 साल। सवाल थींदो त 60, 70 साल तोखे ज़िंदगी अल्लाह फरमाईंदो मूं ॾिनी, हाणे उहो सॼो हिसाब ॿुधाए 60 साल काथे गुज़ारे, कहिड़े कम में उमिरि गुज़ारे आए? जवानी तोखे ख़ुदा ॾिनी, उन जवानी खे किथे तो गुज़ारे आए? माल जा ज़रिया ॿुधाए। बाबा तकीर बंदि कर, उबासी अचे त बात हथ ॾिजे। तोखे ख़ुदा माल ॾिनो, माल तो कमायो, उन माल जा ज़राए ॿुधाए, किथां किथां माल कमाई? ऐं पोइ वरी इहो ॿुधाए त ख़र्च किथे कई? अब हेॾे तवजो कयो, हेॾे तवजो कयो। छा मूंखे पोइते जेका ज़िंदगी गुज़ारे आयुसि, अल्फ खां या ताईं हर शइ मूंखे यादि आहे? मूंखे यादि न आहे। लेकिन उते मूंखे ॿुधाइणो आहे त मां पंहिंजे 40 साल ज़िंदगी में, 50 साल ज़िंदगी में, 60, 70 साल जे ज़िंदगी में छा छा मूं कयो? जवानी मूं पंहिंजी किथे गुज़ारी? हिते त माण्हू जीअं अचे थो तीअं थो हले। असांजी ज़िंदगी असां कॾहिं कोन ॾिठो त असां ज़िंदगी इंसाननि वारी था गुज़ारियूं या असां ज़िंदगी जानवरनि वारी था गुज़ारियूं। असां इंसाननि वारी ज़िंदगी था गुज़ारियूं या असां ठगनि ऐं गॾहनि वारी ज़िंदगी था गुज़ारियूं। को ख़ौफ़ कोन्हे को। ही त आम ॻाल्हि आहे त मायूसी कुफर आहे। माना ख़ुदा जे रहमत खां माण्हू मायूस न थिए। ख़ुदा जे रहमत खां नाउमेद थियणु, मायूस थियणु कुफर आहे बराबर। पर इहा बि ॻाल्हि ज़हन में रखो त ख़ुदा जे ख़ौफ़ खां बेख़ौफ़ थियणु इहो बि कुफर आहे। अगर खुदा जे रहमत खां मायूसी कुफर आहे त कॾहिं इन पासे ॾे ख़्यालु वियो त खुदा खां बेखौफ़ बि नाहे थियणो। जेको खुदा खां बेखौफ़ थिए इहो बि कुफर थो करे। जे रहमत खां मायूसी कुफर आहे त पोइ ख़ौफ़ खुदा रखणो नाहे, अल्लाह जो डप रखणो नाहे अंदर में, अल्लाह जे अॻियां जवाबदेह थियणु असांखे नाहे। उन आख़िरत जे फ़िक्र करण जे लाइ ख़ौफ़ खुदा अंदर में पैदा करणो पवंदो, ख़शियत इलाही पैदा करणी पवंदी, कुछ पंहिंजे ख़ात्मे जे तरफ़ बि निहारणो पवंदो त ही जेका असां ढोरनि ढगनि वांगे जीअं अचे थी तीअं था ज़िंदगी गुज़ारियूं। न हलाल जो ख़्यालु आहे, न हराम जो ख़्यालु आहे,
न जायज़ जो ख्याल न नाजायज़ जो ख्याल न असांखे इहा ख़बर आहे त हे माल किथां पियो अचे कीअं पिया कमायूं को व्याज जो धंधो त नाहे को हराम खोरी जो धंधो त नाहे को यतीमन जो माल त नाहे को पराओ हक़ त गसब करे कोन था खाऊं बिल्कुल न पासे रे ख्याल कोने मरणो भी आहे बाबा ये केर न समझे त अज मां स्टेज ते वेठो आया अवां से सामू नसीहत जो गाल कया तो लेकिन सुबाने मोजो हाल केड़ो थींदो खात्मो मोजे काथे थींदो किथे किए थींदो उम्मीद त मानू रखी सके तो लेकिन खुदा जे तकदीर में छाए उन जी मुखे का खबर काने का त इहा जेका जिंदगी मां अज गुजारिया तो सुबाने भी होंदी अलाए न अज जे करे मां मस्जिद जो कखो आया मस्जिद में अचां तो का खबर ना है सुबाने या मस्जिद में नसीब थींदी या मस्जिद खां मोह फिरी विंदो मां हज़रत फुदैल बिन अयाज़ जो वाक़ियो तां जे अॻियां बयान थो कयां मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे रसाइल जे अंदर लिखियो आहे हज़रत फुदैल बिन अयाज़ वक्त जो मशहूर अल्लाह जो कामिल वली हुयो उन जो शागिर्द उन जे मथा मौत जो वक्त अची वियो हज़रत फुदैल बिन अयाज़ पान उन जाइ ते मौजूद आहे यासीन शरीफ जी तिलावत शुरू कई तो वो फुदैल बिन अयाज़ के शागिर्द संदस मुरीद शागिर्द तो चवे जैसे यासीन मुझे मथा न पढ़ यासीन मुझे मथा न पढ़ो बुजुर्ग खामोश थी वियो तलकीन करण लॻो हुनखे कलमे जी हाणे वञण वारो आहे तलकीन खे कलमे जी कयां तलकीन जॾहिं शुरू कयई त चईं या तलकीन में मूंखे न कर छो मां इन खां बेज़ार आहियां माज़अल्लाह खुदा पनाह में रखे मरण वारे टाइम ते तो चयो मां इन खां बेज़ार आहियां कलमे खां मूंखे या तलकीन कलमे जी न कयो मरी वियो हज़रत फुदैल बिन अयाज़ उथियो सिधो पंहिंजे हुजरे में वियो 40 ॾींहं हुजरे खां ॿाहिरि सवाइ कंहिं शरई ज़रूरत जे ॿाहिरि बुज़ुर्ग निकितो ई न रोंदो रहियो 40 ॾींहं 40 ॾींहं खां बाद में संदसि शागिर्द मुरीद ख्वाब में नज़र आयो ॾिठई त फ़रिश्ता हिनखे जहन्नम ॾे केलियो था वञनि जिस तोसां छा थियो तू तो मुझे शागिर्दन में सभिनी खां मथे दर्जो रखंदे है शागिर्द फुदैल बिन अयाज़ जा घणा जे उन सभिनी मां तू सब आला होए सभिनी मां दर्जो तुझे मथे नजर पे आयो तोखे जहन्नम दे छिकियो त वञनि जैसे मुझो खात्मो बुरो थियो ईमान ते खात्मो मुझो कोन थियो जी छाजे करे खुदा तोखां मार्फत पंहिंजी फुरे छॾी जे टिन ॻाल्हियुनि जे करे टे हिकड़ा अहिड़ा अमल मुझे अंदर हा जंहिंजे करे खुदा जी मार्फत जो ॾियो जेको मुझे अंदर में भरियो पे खुदा उनखे विसाए छॾियो खुदा पंहिंजी मार्फत जो नूर मुखां सलब फरमायो ईमान मुखां खसिजी वियो खात्मो मुझो बुरो थियो कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे चईसीं टे ॻाल्हियूं हो उन टिन ॻाल्हियुनि जे करे मुझो ईमान वियो कहिड़ियूं जी सभ खां पहिरीं चुगलखोरी चुगलखोरी खुदा जा बंदो वक्त सीधा आया पोइ पाण में था ॻाल्हायो अल्लाह जी हिदायत थिए इएं फिक्र आख़िर तव्हां वेही करे ॿुधंदो ऐं सुधरंदा पहिरें नंबर ते चुगलखोरी छा आहे हितां जी ॻाल्हि ॿुध हुते वञी कर हुतां जी ॿुध हुते वञी कर हुतां जी ॿुध हुते वञी ॻाल्हि कर इहा आहे चुगली हणण उहा केतिरी असां में आम आहे हिते असां ॻाल्हि कईसूं हितां उथियो वञी हुननि खे ॿियनि खे ॻाल्हि कई हुननि वरी हुननि खे का ख़बर आहे त इन जो वबाल सुभाणे कहिड़ो थींदो बस इन आसरे ते तो रहमत खां मायूस न थियो बिल्कुल मायूस न थियो पर खुदा जे खौफ खां भी बेखौफ न थियो डर हुजे अल ईमान बैन रजा वल खौफ ईमान उम्मीद ऐं खौफ जे विच में आ न सिर्फ खौफ जो नालो ईमान आ न सिर्फ उम्मीद जो नालो ईमान आ उम्मीद बि अल्लाह जे रहमत में हुजे तो खुदा जे अज़ाब खां खौफ भी हुजे इन्हनि चुगलियुनि जेके तबाहियूं दुनिया में आंदियूं इन्हनि चुगलियुनि जेको मुआशरे के बर्बाद कयो
हितां जूं ॻाल्हियूं हुते ॿुधी करे वञी करण सब्र ई कोन थो अचे चुगलियूं हणे फुदैल बिन इयाज़ खे अर्ज़ कई क़िबला पहिरें नंबर ते चुगली ॿिए नंबर ते हसद हसद रखण ॿिए सां हसद छा आहे त या फलाणे वटि जेका नेमत आहे या इन वटि न हुजे इन खां खसजी वञे या मूं वटि हुजे इहो आहे हसद साड़ जेकॾहिं माण्हूअ खे रीस थिए जंहिंखे रश्क चइबो आहे त इन वटि बि आहे पर इहा नेमत मूं वटि बि हुजे माना जहिड़ो इहो नेक आहे ख़ुदा मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाए त मां बि अहिड़ो थी वञा इहा भली आहे लेकिन इन वटि हुजे ई न इन वटि छो आहे इहो हसद आहे चइसे ॿियो नंबर हसद जे करे ख़ुदा मार्फत वारो नूर ईमान जो नूर मूंखां सलब फरमायो ऐं टे नंबर ते हिकिड़ो मूं में मर्ज़ हो हिकिड़ी मूं में बीमारी ही हिकु तबीब हकीम वटि मां वयुसि उन खां मूं वञी पुछा कई इन इल्लत बीमारी मर्ज़ जो इलाज कहिड़ो आहे मूंखे चई रोज़ानो शराब जो हिकिड़ो प्यालो या शराब जो हिकिड़ो गिलास पीअंदो कर मां उन मर्ज़ खां पंहिंजे जान खे छॾाइण जे लाइ उन हकीम जे चवण ते बस मां ॿिए पासे ॾे न वञुसि को मां ॿियो इलाज तलाश न कयो वञी मां इन शराब खे वरितो मो जॾहिं मां ईमान जो नूर वयो मार्फत जो नूर वयो ख़ुदा खे सुञाण वारो जज़्बो एहसास नूर वियो ऐं मां बेईमान थी करे मूं आहियां हाणे मूंखे जहन्नम ॾे मलाइक मूंखे छिकियो था वञनि मुसलमानो कॾहिं इहो फ़िक्र असां कयो त असां जेको अमल कयूं था नतीजो उन जो छा निकिरंदो मां त सम्झी वेठुसि बाबा मां 8 साल कोर्स कयो 30 साल मूं पढ़ायो आहे मां त वॾी ख़िदमत करे छॾी आहे बसि बिश्त जा दरादा मरां त मुंहिंजे लाइ अॻे ई खुलिया पिया आहिनि न मुंहिंजा वता अल्लाह समद ख़ुदा जी ज़ात बेनियाज़ आहे अल्लाह खे न को असांजे इल्म जी ज़रूरत आहे अल्लाह खे न को मुजादा असांजे इबादतुनि जी ज़रूरत आहे इबादतूं कयूं था त ख़ुदा राज़ी थिए चओ सुभान अल्लाह असां तव्हां इल्म पढ़ूं त अल्लाह जे रज़ा जे वास्ते पर जेकॾहिं नाहे ख़ुदा जी रज़ा त पोइ का ख़बर नाहे हशर असांजो कहिड़ो थींदो मां अर्ज़ इहो पियो कयो त अल्लाह जी ज़ात बेनियाज़ आहे ख़ुदा खे कंहिंजी बि परवाह कान्हे का हाओ अल्लाह जे करे करम फरमाए अल्लाह ताला तौफीक अता फरमाए त या अल्लाह जी असांजे मथां महिरबानी आहे जो ख़ुदा या तौफीक ॾिनी आहे जो अल्लाह जे घर में अचूं था लेकिन को गुरूर करे वदाई करे तकब्बुर करे पाण खे भाए पाण खे कुझु समझे त मां अॻे ई अर्ज़ करे छॾियो आहे त कुझु सकरात जी सख़्तीअ खे बि यादि कयो व्याज खोरन खे ॾिसो हिंदुनि खां ज़्यादा व्याजी वेठा खाइनि को ख़ौफ़ कोन्हे चुगल खोरन खे ॾिसो माण्हुनि जा घर फिटाए माशरनि खे तबाह करे छॾियो गिला खोरन खे ॾिसो परायूं गिलाऊं गीबतूं करण हिकिड़ो हूंदो आहे बोहतान ॿी हूंदी आहे गिला बोहतान उहो आहे जो कंहिं माण्हूअ में का शइ आहे ई कान ऐं तव्हां हुन जे मथां मढ़ियो वेठा ते हेड़ो इहो आहे बोहतान हालांकि हुन में का शइ अहिड़ी आहे ई कान पर जेकॾहिं हुन में को मायूब शइ ऐब वारी शइ आहे ऐं पर पुठ तव्हां वेही हुन जो तज़किरो कयो इन खे गिला चइबो आहे उहे गिला खोरनि जो हाल ॾिसो त माण्हुनि खे कीअं परायूं गिलाऊं कनि ऐं हुननि खे गिला में चस्को मिलंदो आहे गिला खोर जॾहिं गिला कंदो आहे त चस्को हुनखे मिलंदो आहे पोइ गिला ते गिला इहा ख़बर न आहे त हिन जो केॾो वॾो गुनाह आहे कबीरो गुनाह आहे ऐं क़यामत जे ॾींहुं हिन वारियूं नेकियूं गिला खोर जेको गिला कंदड़ हूंदो इन जूं नेकियूं खणी ऐं हुन खे ॾिनियूं वेंदियूं जंहिंजी उन गिला कई हूंदी ऐं असां जूं नेकियूं ईअं हली वेंदियूं कॾहिं असां उन तरफ़ ख़्यालु कयो असांखे को ख़्यालु न आहे तवजो कोन्हे त को नमाज़ बि असांजे मथां फर्ज़ आहे उहा पढ़णी आहे ईंदासूं त बसि ऐन टाइम ते अची पहुचंदासूं
वही चंदाजो पेश मां बसो सुई सिधी थे त अल्लाह अकबर चवे मिंट दे करे लेट थी त पेश मां जे मथा गुस्सा ऐं कावड़ियूं माना खुदा जे घर में भी सुख कोने मुसलमानन के जो बाबा 2 मिनट लेट थी वे त भला बे हुजूर ते दुरूद सलाम ता पढ़ो अल्लाह जो जिक्र अज़कार कयो ता न कावड़िया वेठा हुंदा इमामन जे मथा पेश इमामन जे मथा मिंट लेट छो कई 2 मिनट लेट छाजे करे थी हालांकि मुसलमान जो हाल बस जेला ये हुंदो आ जे मच्छी पानी का सवा रही न सके ऐं मच्छी के पानी खपे मुसलमान के पंहिंजे रूहानी जिंदगी जेला अल्लाह जो घर एड़े तरीके से खपे उन जे अंदर में तड़प उहा मौजूद हुजे दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो तमा अर्ज करे रहियो हुस तो उन खात्मे जो असा के को ख्याल कोने हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह कहे करे कहे पुछो चीज मां से कुत्तो धारियो आ इन कुत्ते जो पुछ भलो या तुझी ये दुहा डाढ़ी भली मुझे कुत्ते जो ही कुत्तो आ कुत्ते जो पुछ भलो मुल्ला अली कारी रहमतुल्लाह लिखे तो हजरत सुल्तान पंहिंजो बायजीद बिस्तामी खां जॾहिं उन साल कयो चीसे कुत्ते जो पुछ भलो या तुझी सुवारी ॾाढी भली चीअ सबा जेकॾहिं मुंहिंजो थियो ख़ात्मो ईमान ते हेॾे तवजो कयो हे बायजीद बिस्तामी केरु आहे बायजीद बिस्तामी उहो आहे जो नक्शबंदी सिलसिले में इमाम जाफर सादिक खां फैज़ वठी दुनिया खे ॾियण वारो हजरत बायजीद बिस्तामी आहे बायजीद बिस्तामी उहो अल्लाह जो वली आहे फरमाए मुखा 100 साल बाद में मुझे विसाल खां 100 साल बाद में खरकान जे शहर में अबुल हसन खरकानी पैदा थींदो मुझे वजन खां 100 साल बाद में मुझे मज़ार ते ईंदो वो तरीक़त जो इल्म में मुखा सिखंदो शरीयत जो इल्म में मुखा सिखंदो मां उनके मुरीद बनाईंदुसि ऐं अॻिते वरी मुआरो असां वारो फैज़ दुनिया ते अबुल हसन खरकानी पहुचाईंदो उन जवाब दिनो हजरत बायजीद बिस्तामी जे जेकॾहिं मुंहिंजो ख़ात्मो ईमान ते थियो असां तव्हां त रजिस्ट्रियूं लिखायूं वेठा आहियूं न तव्हां सां वटि रजिस्ट्री लिखी पई आहे त बसि मां मरंदुसि त मुंहिंजो ख़ात्मो बसि ईमान ते आहे जन्नत मुंहिंजे लाइ खुली पई आहे दर खुलिया पिया आहिनि बसि मरां त सही नक्शबंदी सिलसिलो इमाम रब्बानी खां अॻिते शाहे नक्शबंद खां मथे हे पूरी दुनिया नक्शबंदियत हजरत बायजीद बिस्तामी जे पुठियां है ऐं हजरत बायजीद बिस्तामी इमाम जाफर सादिक खां फैज़ वठी करे दुनिया की नक्शबंदी सिलसिले में फैज़ थो ॾे ओ हजरत बायजीद बिस्तामी फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजो ईमान ते ख़ात्मो थियो त पोइ यादि रख मुंहिंजी ॾाढी भली जे ईमान ते मुंहिंजो ख़ात्मो थियो मुंहिंजी ॾाढी भली जेकॾहिं ईमान ते मुंहिंजो ख़ात्मो न थियो त पोइ कुत्ते जो पुछ भलो पोइ त मुंहिंजो कुझु बि न रहियो मन अल्लाह जा कामिल वली एतिरो ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं ख़ात्मे वारे हालत जो एतिरो डप असांखे त करे ई कान्हे का असांखे त कुझु फिक्र ई कोन्हे को कुछ भी ना है बस असा आया बस ठीको खयो वेठा आहियूं भली गाला आसरा उम्मीदूं हुजन असा कयो से मीलाद शरीफ बस माशाअल्लाह बख्शजी वियासो अवा मीलाद जी गाल भली आ पर कुछ मीलाद वारे जी गाल मन भी तो सही मीलाद तो भली गाल आ पर मीलाद वारे जी गाल तो मन त मीलाद वारे फरमायो चाहे हदीस पाक में तो चे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला हजरत आदम अलैहिस्सलाम के बिहारींदो तुंहिंजी औलाद आहे इन्हनि खे फ़ैसिलो हाणे जन्नत में मोकिल जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम में हलंदा अर्ज़ कंदो मौला कंहिंखे कंहिंखे मोकिलियां अल्लाह फरमाईंदो त 999 मां 1000 मां हिकिड़ो जन्नत में 999 जहन्नम में
असां वटि त सही 7 फारम ते नालो लिखियो पिया त मां जन्नती आहियां, खातो मुंहिंजो लिखियो पियो आहे, बस मां जन्नती आहियां, मरां रुगो सही। अल्लाह जा बंदो, खात्मे जो पंहिंजे हुस्ने खात्मे जो ख्याल रखो, आखिरत जे हिसाब किताब खे बि निहारियो। जॾहिं न हुजूर इहा ॻाल्हि ॿुधाई त हज़रत आदम खे हुकुम थींदो त 1000 मां 1 जन्नत में 999 जहन्नम में मोकिलणा आहिनि। सहाबी ॾकी विया, साहबनि खे या रसूल अल्लाह पोइ कीअं मामलो थींदो? पाण फरमायूं इहो ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, अल्लाह जे रहमत में खां मायूस न थियो, नाउमेद न थियो, अमल भला कंदा रहो, पोइ अल्लाह ते भरोसो पंहिंजो रखंदा रहो। पढ़ो ला इलाहा ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर जे मथां कुर्बान थियण जी त असां दावा कयूं था, पर हुजूर जे हुक्म ते अमल करण जे लाइ असां बिल्कुलु तैयार नाहियूं। आखिरत जो हिकिड़ो मंज़र आहे, कई क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ जगहुनि ते अल्लाह आखिरत जा मंज़र बयान फरमाया। हिन जाइ ते हिकिड़ो मंज़र आहे, मां अर्ज़ कयां थो, हेॾे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, क़ुरान जे ॿुधण ते नमाज़ कयां थो। क़यामत जो ॾींहुं हूंदो, अल्लाह ताला इरशाद फरमाए त जॾहिं जन्नती जन्नत में हूंदा, उहे जन्नती जेके आहिनि, जेके मुजरिम माण्हू आहिनि, बदकार माण्हू आहिनि, ॾोही माण्हू आहिनि, उन्हनि जे बारे में सवाल कंदा, उन्हनि खां पुछंदा मा सलककुम फी सक़र, तव्हांखे जहन्नम में कहिड़ी शइ वठी आई आहे? मा सलककुम फी सक़र, सक़र में जहन्नम में तव्हांखे कहिड़ी शइ वठी आई? कीअं तव्हां दोज़ख में आयो? वो ॿुधाईंदा, कालू लम नकु मिनल मुसल्लीन, चवंदा असां नमाज़ी कोन हुआसीं, असां नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं। उन खां पुछंदा जहन्नम में कीअं आयो, कहिड़ी ॻाल्हि जे करे आयो? जवाब में चवंदा लम नकु मिनल मुसल्लीन, असां नमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं, वलम नको नुतइमुल मिस्कीन, ऐं असां मिस्कीननि खे ताम बि कोन खाराईंदा हुआसीं। न मिस्कीननि खे ताम खारायूं, न ग़रीबनि खे ताम खारायूं, न ई असां नमाज़ पढ़ूं, नमाज़ बि असीं कोन पढ़ंदा हुआसीं, अहिड़े तरीक़े सां असां ताम बि कोन खाराईंदा हुआसीं। वकुन्ना नखूद मअल खाइदीन, ऐं जेके न रांद रूंद कंदा हा, असां बि उन्हनि सां गॾु वेठा इन्हनि मज़ाकनि मश्करियुनि ऐं रांदियुनि में हूंदा हुआसीं। अॼु असांजो हाल बि अहिड़ो आहे,
दुनिया जे ऐश इशरत में अची दुनिया जे लहव लाभ में अची करे पाण खे अहिड़ो त असां मसरूफ़ करे छॾियो न त असांखे नमाज जे वास्ते टाइम आहे न ई असांखे मिस्कीननि जे मुजादा सार संभाल लहण जो असांखे टाइम आहे ऐं जे नमाज जी ॻाल्हि थींदी त बहाना पिया ठाहींदासूं बाबा तव्हां असांखे पीसे रोज़े वारे फरमायो आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइनि था असांखे जेको हुकुम आहे उन हुकुम जी इताअत असांखे करणी आहे कबूल करण न करण या अल्लाह जी मर्जी या कबूल करे उन जी मर्जी कबूल न करे उन जी मर्जी उम्मीदवार मानू रहंदो पर खौफ पे मानू रखे इए न थे जो मता मुजो अमल हणे बरी मोटाए मुझे मुझे मता हयो वने इयो डप भी रखणो आ तो उम्मीद भी अल्लाह जे जात में रखनी आ पर हुकुम असां के अमल करण जो हुकुम असां के दुआ करण जो कबूल करण न करण मालिक मर्ज़ी जो मुख्तार खुदा पाण असां के जेको हुकुम ॾिनो थई दिल सां असां पंहिंजो हुकुम पूरो कयूं तफसीर रूहुल बयान में अल्लामा इस्माइल हकी लिखियो आ त हिकिड़ो बुजुर्ग हो उन एहराम पे ॿधो उन जे भरसां हिकिड़ो जवान वेठो हो हुन बेहराम ॿधो त हज ते था हलूं बुजुर्ग एहराम ॿधण खां बाद में गुस्ल कयईं चादरूं पातई नफ़िल पढ़ी हाणे एहराम जो तरीक़ो या त लब्बैक पढ़ त हाणे पक्को तूं थी वे एहराम वारो उन चयो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जियां ई उन दरवेश ये लफ्ज़ ज़ुबान सां चया मथा खां ग़ैबी आवाज़ आयो तुंहिंजी लब्बैक क़बूली नाहे हू जवान विकशफ वारो हो बुद्धि वरतई जिसे तो के त हे जवाब पियो मिले त तुंहिंजी लब्बैक मक़बूल कोन्हे जी बाबा तो अज बुधो आ मुंहिंजी त अच्छी दाढ़ी थी वई आ हर साल हज जे लाइ एहराम ॿधंदो आहियां लब्बैक चवंदो आहियां हर दफ़े इहो ई आवाज़ ईंदो आ त तुंहिंजी लब्बैक मक़बूल कोन्हे जी पोइ जॾहिं मक़बूल कोन्हे त तकलीफ़ छाजे लाइ थो करी हर साल पंध पियो करी हरम पाक जे तरफ़ हर साल हज जे लाइ एहराम ॿधी पंध पियो करे छो जी बाबा मुझो कम आ पंध करणो कबूल करणो न करणो मालिक जो कम आ यार असां त इहो दर वरतो आ छॾींदुसि कोन हर दफ़े इहो ॿुधंदो आहियां पर मां छॾियो इन कम खे अॼु ताईं कोन्हे को इहा ॻाल्हि न करे जॾहिं बीठो त मथां ग़ैबी आवाज़ आयो माना घबराए न हीअ बि तुंहिंजी लब्बैक क़बूल कयां थो पोइते बि जेतिरा हज कई लब्बैक कई सभु मां तुंहिंजा क़बूल करे छॾिया हा थे त बि दर असांजे लाइ इहो आहे न थी त बि दर असांजे लाइ इहो आहे बिटाई साहब फरमाए तो जे लेलाई मलही ता पिण लीलाईज आसरो मलाहेज जो सजण सबा जो घणो तो असांखे कम इहो करणो आहे हा बाक़ी पंहिंजे दिल सां माण्हू करे पोइ अल्लाह ताला कंहिंजे महिनत खे ज़ाया न कंदो आहे अल्लाह कंहिंजे महिनत खे विञाईंदो न आहे नमाज भी पढ़नी आ गरीबन मिस्किनन जी संभाल भी लहणी आ सुभान अल्लाह जो एकड़ो वडो वाइज हो खतीब हो ये वाइज पियो करे मुसलमानन के शेख मंसूर अलवाइज उन जो नालो हो बुजुर्ग हो अहलुल्लाह शख्स हो मुस्तजाब दावत हो ये फकीर हो एकड़ो उथी बीठो हजरत शेख मंसूर के चवण लगो त जिसे मुखे अल्लाह जे नाले ते कुछ दे बुजुर्ग वटि खीसे में का शइ मौजूद कान हुई उन वक्त में ऐलान कई त बाबा तव्हां हेतिरा सारा मजमो भरियो पियो आहे को बि माण्हू हिकिड़ो उथे हिन जी मदद करे मदद हिन जी करे पोइ मूंखां उहो दुआ घुराए जहिड़ी हुनखे दुआ अचे मूंखां घुराए मां हुन जे लाइ दुआ करे सघंदुसि पोइ था ॾिसूं वरी हिनखे किथे था पहुचूं
रखियुम खयूं जो भी टेबल हुजां त रखा न उन्हें खयूं बीठोस तंहिंजे करे फिला रखियुम ज़रूरत पई तव्हां में ॿुधण जी ॻाल्हि हूंदी त वरी खणी क़ुर तव्हांजे सोम्हूं खोलींदुसि फ़िक्र आख़िरत ॿुधणो आहे त पोइ ठाहे ॿुधणो आहे न ॿ करामतूं ॿुधाए हंबोशूं तव्हांखे हणाया त बसि आसरो सुम्ही पियो आराम सां कुझु बि कोन्हे आख़िरत जो को फ़िक्र ई कोन्हे क़ुर फरमाए थो अयहसबुल इंसान अन युतरक सुदा इंसान इहो सम्झे थो त हुनखे ईअं बेकार छॾियो वेंदो तव्हां ईअं सम्झो आहे तव्हां ईमान आंदो ऐं तव्हां बसि जन्नत में हलिया वेंदो क़ुर करीम अल्लाह ताला फरमायो त तव्हां ईमान आंदो आहे बसि तव्हां ईअं जन्नत में हलिया वेंदो तव्हांजी आज़माइश इम्तिहान न थींदो न इन इम्तिहान जे घाणे मां घिरणो आहे उन खां बाद में अॻियों ईअं जन्नत आसान कान्हे का जेतिरी तव्हां सां ॻाल्हि करे ऐं आसान था कयो इहो मामिलो एतिरो आसान कोन्हे बाबा हा आसान उन जे लाइ जंहिंजे मथां अल्लाह ख़ुदि आसान फरमाए जो सुभान अल्लाह ॿई ॻाल्हियूं गॾे थो कयां इन जे करे जो मथां उन जो कहिड़ो ग़लति मफ़हूम वठे छो त हज़रत अली साईं जो फरमान आहे पाण फरमाईंदा जेको रुगो अल्लाह जे ख़ौफ़ जी ॻाल्हि करे इहो बि आलिम नाहे जेको रुगो माण्हुनि खे उमेदूं आसरा ॿुधाए इहो बि आलिम नाहे आलिम हुआ उन जो कमु आहे त अल्लाह जो ख़ौफ़ बि ॿुधाए त ख़ुदा जे रहमत में उमेद बि ॿुधाए उन जे पासे ॾे अचो जेको तो असां समेत पूरी दुनिया जो ख़ालिक़ आहे जो सुभान अल्लाह उन जे इबादत में बहानो न ठाहिजे सवे साल सदियूं गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सवे साल सदियूं गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो सायो कर मुसलमान छॾे ॾे बहानो लखे कंहिं जारिया लखे कंहिं मारिया सो अल्लाह 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 सभई चओ सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मी कंहिं बनाया सो अल्लाह 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 हे सिजु चंद्र तारा कया कंहिं बि रोशन बिना वट कपह जे बिना रमज़ रोगन ही सिजु चंद्र तारा कया कंहिं बि रोशन बिना वट कपह जे बिना रमज़ रोगन सभिनि खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल सभिनि खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल हवा बाहे पाणी दरिया कंहिं वहाया चओ सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मी कंहिं बनाया सो अल्लाह 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 के मजूसीअ जो ग़ुलाम वेठो हो उन जो मुंहिंजे खीसे में 4 दिरहम पिया आहिनि
ॾियां थो इन सवालीअ खे दुआ थो घुरायांस 4 दिरहम खई ॾिनई सवालीअ खे बुज़ुर्ग चयो बाबा वाइदो कयो हाणे तूं दुआ घुराए अलाह खे अर्ज़ कंदुसि मां चओ चईसीं पहिरीं ॻाल्हि त मां ग़ुलामीअ जी ज़िंदगी गुज़ारियां थो पुराणे ज़माने में बाना हूंदा हा ग़ुलाम ज़र ख़रीद हूंदा दुआ कर त ग़ुलामीअ जी ज़िंदगीअ खां आज़ादी मिले ग़ुलामीअ खां आज़ादी मिले बुज़ुर्ग दुआ फरमाई थी ॿी दुआ चओ 4 दिरहम 4 दुआऊं 1 दिरहम ते 1 दुआ ॿी दुआ घुराए जैसे मालदार थियां या दुआ घुरो चो त आज़ाद थी वञा त बि ग़रीब मिस्कीन हंदुसि बुज़ुर्ग उहा बि दुआ फरमाई हाणे 3 दुआ चओ अर्ज़ कई क़िबला दुआ इहा आहे त मुंहिंजो मालिक मजूसी या मुस्लमान कोने दुआ कयो अल्लाह ताला उनखे इस्लाम जी दौलत नसीब फरमाए चौथी दुआ चओ क़िबला हाणे इहा आख़िर में दुआ कर त क़यामत जो ॾींहुं थिए त मां बि जन्नत में त मुंहिंजो मालिक बि जन्नत में अल्लाह करम कयो खुदा मेहरबानी फरमाई दरवेश जी दुआ कबूल थी वई वाइज़ थियो पूरो दुआऊं थी वयूं हाणे हे उथियो सिधो मालिक वटि पहुतो जी देर कई जी अॼु हलियो पे शेख मंसूर हेॾो अल्लाह या बुज़ुर्ग दरवेश माण्हुनि खे नवाज़ नसीहत पे कयईं सो हुन जूं ॻाल्हियूं पे हलियूं मां बि वञी वेही रहियुसि ॿुधमि तंहिंजे करे देर थी वई 4 दिरहम तोवारा जेके मिलिया उहे मां ख़ैरात करियासि छो जी बस बुज़ुर्ग खां कंहिं सवाल कयो हुन जे खीसे में कोन हा तंहिंजे करे हुन चयो बाबा तव्हां मां केरु ॾे मां हुनखे दुआ कंदुसि सो मां 4 दिरहम ॾिना 4 दुआऊं वठी आयुसि चई ॿुधाए जी पहिरीं दुआ या घुराई मांस त दुआ कर त ग़ुलामीअ मां जान छुटे पोइ बुज़ुर्ग दुआ खणी फरमाई जी हाणे जे बुज़ुर्ग दुआ फरमाई आहे त पोइ तूं वरी ग़ुलामीअ जी ज़िंदगी कीअं गुज़ारींदे वञ मां तोखे आज़ाद करे छॾियो ॿी कहिड़ी दुआ घुराई जी मालदार थियण जी 4000 दिरहम खई ॾिन खई हिन खे जे बुज़ुर्ग दुआ घुरी आहे त 4000 दिरहम थई खणो इहे बि तुंहिंजा थिया 3 कहिड़ी दुआ घुराई जे घुराई मांस त दुआ कर त मुंहिंजो मालिक मजूसी ग़ैर मुस्लमान थी वञे जे पोइ बुज़ुर्ग दुआ घुरी चई हाओ जे बुज़ुर्ग दुआ घुरी आहे त मां तोखे शाहिद बणायां थो मां कलमो थो पढ़ां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जी चौथी कहिड़ी दुआ घुराई जी चौथी दुआ घुराई मांस त दुआ कर त असां ॿई जन्नत में वञूं जी बाबा आज़ाद करण मुंहिंजे हथ में हो मां कयो मां 4000 दिरहम ॾेई बि बुज़ुर्ग जी दुआ खे पाणी ॾिनो सो मालदार कयो मां कलमो पढ़ण बि अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी मुंहिंजे इख़्तियार में हो उहो पढ़ियुमि बाक़ी बाबा जन्नत में हलण मुझे हस में कोने जन्नत में दाखिल करण मोकरण हाणे अल्लाह जे हथ में आ उहो करे उहो त मुझे हथ में कोने को रात जो जॾहिं ॿई सुता ॿिन्हिनि खे इल्हाम अल्लाह जे तरफ़ खां थियो त शेख मंसूर अलवाइज़ दुआ फरमाई अल्लाह उन जी ॿियूं जीअं दुआऊं क़बूल फरमायूं त इहा बि दुआ उन जी मक़बूल थी आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो त तव्हां ॿई गॾु जन्नत में वेंदो वाही त 4 दिरहम हा उन्हनि जो सवाब उनखे नतीजो साम्हूं आयो पर चूंकि ईसाले सवाब ब्यात हलंदे मां इहा ॻाल्हि बि कयां अॻ में बि कई भेरा इहा ॻाल्हि ॿुधाई आहे हमादुल्ला हाले जी वारो देवबंद जो वॾो मौलवी आहे उनजो किताब आहे ख़ुतबा ते हाले जी हुई उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त हिकिड़ो कशफ जो साहब हो हीअं कब्रिस्तान मां जो गुज़रियो ॾिसे त सभु ख़ुशि वेठा आहिनि हिकिड़ो तकलीफ़ में आहे
उन खां पुछई चईसे हिननि जे लाइ दुआऊं घुरनि था माण्हू ख़ैर ख़ैरात माइट कनि था मुंहिंजो पुठियां केरु बि नाहे केरु मुंहिंजे लाइ दुआ घुरे ख़ैरात करे जो मूंखे क़बर में हेतिरे राहत नसीब थिए जे पुठियां केरु बि न अथई जे हिकु न्याणी छॾे आयो सो हाणे रस्ते तां हटी वई आहे कहिड़े ॻोठ में आहे जे फलाणे ॻोठ में आहे वो बुजुर्ग उतां निकितो चवण वारो हमादुल्ला हाले जी वारो आहे पाण हुननि जो किताब छपरायो आहे हाणे अजब अंदाज़ तो ॾिसो जॾहिं ॻाल्हि अचे नबी करीम जे इल्म जी त चवनि था उसको दीवार के पीछे का पत्ता नहीं खलील अहमद अंबेठी भी लिखी वियो बराहीने कातिया में रशीद अहमद गंगोही उन जी तस्दीक कई पर चवनि था असुल लिखियल रशीद अहमद गंगोही जो आहे नालो खलील जो आहे भला जंहिंजो बि आहे पर उन जी तस्दीक जरूर आहे उन जे मथां हाणे वो दिखंदा तो उसको चवंद लिखियो तो इन्होंने देवबंदन तो उसको दीवार के पीछे का पता मन नहीं मन नबी से के भित जे पुछा जी खबर ना है हेडा वरी हमादुल्ला हाले जी वारो तो चवे तो कब्र जे मथा बीठो आ दीवार थींदी फुट जी बिन जी ओहे 5-8 फुट हेठ कब्र में पियो आ उन कब्र में उन कशफ वारे हमरा की खबर पई पवे त बिया अज़ा राहत में हिकड़ो तकलीफ में आ अब जे 5-8 फुट हेठ उम्मती जी नजर कब्र वारे ताई पहुंची सके थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तमाम रसूलन जो भी सरदार हुजूर के खबर की कान पवे पर बरसबीले तस्करा मु गाल कई मौजू यो कोने वो ता दरवेश निकतो सिद्धो उन गोठ में आयो पुछा कई अबा फलाणो मानू चो गुजारे वियो आ पुठियां चो उन जी न्याणी आहे पर रस्ते ते काने माना गलत रस्ते ते हली वई आ हिन वक्त में कपड़ा धोण जे लाइ के बाहर वई आ वाह ते या पानी जे तलाव ते अचे जो दिसे तो वाकई छोकरी कपड़ा वेठी दी धोए फलाणे जी धीउ आ ची हाओ तुजो पी घणो वक्त थियो आ फौत थी वा चे हेतरो वक्त थियो आ जे पो उन जे लाइ न को दुआ न को खैरात जे अबे मुझे लाइ छड्यो छा हो जो मां खैरात कयांस जे मां दिसी आयो आ तकलीफ में आ बिया सब खुश वेठा थई तोवारो पीउ जो आसो तकलीफ में आ जे हाणे अबो जे करे तकलीफ में आ त छा कयां ची कोन कोन ला दुआ खैरात करे त तुंहिंजे पीउ जी तकलीफ खत्म थे ये पानी जे मथा वाह या तलाव ते ये बुक पानी जो भरे ये खड़ी मथे उछलाए ची से जे करे चवे तो त यो पानी जो बुक अबे जे नाले ते खैरात के प्यारे हाँ तब थे था ना वो मथे उछलाए पानी उन्हें हिट करियो दरेश उता मोटियो अचे जो दिसे उन सागे कब्रस्तान में तो जिया प्यार राहत ऐं खुशी में वेठा त ही भी खुश लगो पियो जे बा किथा खुशी मिले जिसे मेहरबानी मुझे न्याणी ताई पैगाम तहां पहुंचायो उन जेका खैरात कई अल्लाह उन जो सवाब मुखे दई छजो कब्र में राहत अजाब अल्लाह दूर फरमायो जे तो पानी उछलायो हवा में जैसे हवा में उछलाई पानी जरे हेठ वनी जमीन ते किरियो तो एकड़ो नंढो जीत हो उन्यारो हो उन जे करे वात उन जो पटियो पियो हो पानी उन ताई कीअं पहुचे मुआरे छोकरी जीअं ही पानी जो बुक उछलायो हेठ जो किरियो तो जो जीत उन्यारो वेठो हो पानी जो हिकड़ो कतरो उन जे वात में पियो बस जीत जे वात में पानी जो कतरो जीअं ही पवंदो वियो अल्लाह ताला कब्र जा सब अजाब मुझे मथा माफ फरमाए छडिया अब वरी आवाज संत सुभान अल्लाह जो जीत जे वात में पानी जो वियो कतरो अजाब कब्र जो हुन जे मथा टरी वयो लिखण वारो देवबंदन जो हल्को बुल्को मौलवी ना है हुन जो वडो पीर आ हमादुल्ला हाले जी वारो वडो पीर है देवबंदन जो आवाज करे माणी जो कतरो जीत जे वात में पए ए अल्लाह उन जे करे बख्शिश फरमाए थो पो जेका अशरफुल मखलूकात इंसान आहिल हुजूर जा उम्मती आया अगर कहीं भी जगह ते एड़े किस्म जी कहीं फौत वारे जे ला खैरात थी हुजूर जी उम्मत खाईंदी दुआ जा हथ खणंदा भलाई घुरण वारन जे लाइ बि थींदी त भलाई उन्हनि जे लाइ बि थींदी जन जे वास्ते इहो ईसा अलैहि सवाब कयो तो वञे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या
हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि। दोस्तों अजीजों मुसलमान भाइरो, अल्लाह जिंदगी दिनी, खुदा नेमतूं अता फरमायूं, खास तरह नौजवानों, खुदा तव्हां खे जवानी दिनी आ, उन जवानी के गलत जगहन ते इस्तेमाल न कयो, उन जवानी के अल्लाह जे इबादत में अची करे मसरूफ रखो। शेख फरीदुद्दीन अत्तार फरमायो त पोढ़ाए पजरे थींदी आ, पोढ़ो त बघेड़ बि तोबा कंदो आ, हरणन ऐं बकरिन खे शिकार करण खां पोढ़ो बघेड़ उज़वा कम न कंदा त हाणे हरण खे किथां भजी पहुचे, किथां बकरिन जो शिकार कंदो। पोढ़ाइप में त बघेड़ बि ताइब थी वेंदो आ। असल इबादत जो मज़ो जेको शेवए पैगंबरी आ, अंबिया जो तरीक़ो आ, असल इबादत उहा आहे जो जवानी में माण्हू अल्लाह जी इबादत करे। पोढ़ो लख सजदा करे, जवान हिकड़ो सजदो करे, उन हिक सजदे जो सवाब पोढ़ाए पजे लख सजदन का खुदा मथे अता फरमाईंदो। खुदा नेमतूं ॾिनियूं हन त खुदा जो माण्हू शुक्र अदा करे। वो शुक्र जो तरीक़ो खोड़ तरीक़ा हन, पर उन जो भलो तरीक़ो आहे त पंहिंजी पेशानी अल्लाह जे हुजूर में झुकाए। ना शुक्र खुदा जो नथी। कुरान फरमाए तो इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद, इंसान पंहिंजे रब जो ॾाढो नाशुक्र आहे। ऐं ॾिसूं पिया असां ॿियनि कमनि में केॾो असां तेज़ आहियूं, पर नमाज जे कम में, खैर जे कम में, भलाई जे कम में, उन में बिल्कुलु सुस्त ऐं पोइते। रात जो 2, 2:30, 3 बजे ताईं जागंदासूं, सुबह जी नमाज भई भली जेका इबादत आहे न, भली खुदा जो वॾो कुर्ब जंहिंमें नसीब थे। सॼी दुनिया सुती पई हुजे, हे उथे, पानी गरम आ त बि ठीकु आ, थधो आ त बि ठीकु आ, उथी करे अल्लाह जी इबादत करे। सॼी दुनिया सुती पई आ, ही उथी खुदा जी इबादत करे तो खुदा जी मदद ऐं तौफीक सां इन्हनि सभिनी में भलारो बि थींदो, सभिनी खां वॾो फ़ाइदो बि हासिल कंदो, ऐं जीअं सजदो कंदो त खुदा जो वॾो कुर्ब बि उनखे नसीब थींदो। अफला यअलमु इज़ा बुसिर मा फिल क़ुबूर व हुस्सिल मा फिस सुदूर। छा इंसान यो कोन थो ॼाणे जॾहिं क़बरुनि जे अंदर जो कुझु आहे उन्हनि खे ॿाहिरि कढियो वेंदो, उथारियो वेंदो। व हुस्सिल मा फिस सुदूर, ऐं सीननि जे अंदर जो कुझु आहे उन्हनि खे ॿाहिरि कढियो वेंदो। हेॾां क़बरुनि मां माण्हू उथंदा, अशरगाह जे मैदान में हलंदा, तव्हां जे सीननि में जेके शयूं आहिनि उनखे खोलियो वेंदो। अगर बुग़्ज़ आ त बि ॿाहिरि कढियो वेंदो, हसद आ त बि ॿाहिरि कढियो वेंदो, साड़ आ त बि ॿाहिरि कढियो वेंदो। सीने में जेके माण्हू हिक ॿिए जे लाइ ग़लत वहम ख़्याल रखियो वेठा आहिनि, उहे सभु ॿाहिरि कढी दुनिया जे अॻियां आलम आश्कार कया वेंदा। उन जा खोले करे राज़ दुनिया जे अॻियां ज़ाहिर कया वेंदा त कंहिंजे सीने में कंहिंजे लाइ केतिरो बुग़्ज़ हो, हसद हो, साड़ हो, वो सब बाहर कढियो वेंदो। मुसलमानो, हसद छॾियो, गिलाऊं छॾियो, गीबतूं छॾियो, चुगलखोरी छॾियो, पंहिंजे सीने के साफ़ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जन्नत में दाख़िल फरमाए। हुज़ूर जे कचहरी में हिकिड़ो माण्हू आयो, हुज़ूर फरमायो इहो जेको शख़्स आहे न जन्नती आहे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, अञा ॾाढा चओ सुभान अल्लाह। अञा बि मुल्हनि खे पक कान्हे हुज़ूर जे इल्म जी। हुज़ूर फरमाईंदे जन्नती आहे। अब जन्नती उहो थींदो जंहिंजो ख़ात्मो ईमान ते थिए। चओ सुभान अल्लाह। माना हुज़ूर खे उन जे ख़ात्मे जी ख़बर आहे। चओ सुभान अल्लाह।
पर जन्नती आहे त ॿिए साहबे खे दिलि में थियो त कहिड़ो कमु कंदो आहे मां बि ॾिसांसि त उहो कमु मां बि कयां। हुज़ूर फरमायो जन्नती आहे त ज़ाहिरा को अमल कयो कंदो हूंदो, मां बि हिन खे ॾिसां त कहिड़ो अमल थो करे। उनखे चई साईं ॿाहिरि निकिरी मां तोसां थोरो गॾु रहणो थो चाहियां, इजाज़त आहे? हाणे मता न करे उनखे चयुमि त मुंहिंजो कुझु मसइलो आहे तंहिंजे करे मां न ॻोठ घर ॾे नथो वञी सघां, थोरो मसइलो आहे, इजाज़त ॾेई त मां तोसां गॾु रहां थोरो। उन चयो हली आ, गॾु हुन सां वियो, हुनजे घर में वञी वठी वियुसि हुनखे पंहिंजे घर में, हुनखे रहाई। हाणे हो वेठो ॾिसे त हे राति जो कमल उथे थो, छा थो करे, कहिड़ी इबादत थो करे, कहिड़ो अमल थो करे जो हुज़ूर हिन जे लाइ फरमायो आहे त हे जन्नती आहे। 24 कलाक हुन सां गॾु रहियो, हुनजी निशिस्त बरखास्त अमल नमाज़ हे सभु ॾिसी वरितई। 24 ॾींहं राति गुज़रण खां पोइ अस्सलाम वालेकुम चई असां हलूं था। चई बाबा छो, तुंहिंजे त घर मसइलो हो न ॿुधाई पे? चईसीं हो मसइलो ईअं हो मां तव्हां सां असल में रहण पे चाहियो। चई छो? चई हुज़ूर फरमायो जॾहिं तूं आए पे न हुज़ूर जे कचहरीअ में, साईं फरमायो त इहो जन्नती आहे। मूंखे दिलि में ख़्यालु थियो त मां हिन सां रही ॾिसां हे कहिड़ो अमल कंदो आहे जंहिंजे करे हुज़ूर हिन खे जन्नती फरमायो आहे। चई पोइ ॾिठुई, चई जेको ख़ासि त कोन नज़र आयो। 5 वक़्त नमाज़ सभई पढ़ूं पिया, तूं बि पढ़ी थो, असां पढ़ूं था, तहज्जुद पढ़ी मां बि असां बि पढ़ूं था, तूं पढ़ींदो, ॿिया बि नेकीअ जा कम, अहिड़ो को ख़ासि मूंखे त नज़र कोन आयो जेको मां ॾिठो हुजे। सो हाणे तंहिंजे करे हाणे मां ॾिसी वरितुमि ॾींहं राति में अहिड़ो ख़ासि अमल को नज़र, हाणे मां वापसि थो वञा। चई भाउ हेॾे आहे, हेॾे मुंहिंजे भरिसां बि हुनखे चई मुंहिंजी दिलि ॾिसेंदो? जी हा। चई मुंहिंजे दिलि में, मुंहिंजे सीने में कंहिंजे लाइ बि खोट कान्हे का, कंहिंजे लाइ मुंहिंजे दिलि में सीने में खोट कोन्हे। चई यार बसि पोइ इहा ई ॻाल्हि थी जंहिंजे करे हुज़ूर फरमायो त इहो जन्नती आहे। पंहिंजे सीननि खे साफ़ कयो। तबक़ात सूफ़ीअ में इमाम सुलमी लिखियो आहे, हिकिड़े बुज़ुर्ग जो कौल लिखे थो, वो चए थो असांखे जेका बि मंज़िल मक़ाम मिलियो आहे न सभु सीने जे सलामतीअ जे करे मिलियो आहे। सीनो असांजो साफ़ आहे, कंहिंजे लाइ बि सीने में अंदर में गंद कोन्हे को, कंहिंजे लाइ सीने में अंदर में बुग़्ज़ साड़ कोन्हे। असांजो सीनो जेको आहे बिल्कुलु सीने हिन शीशे वांगुरु साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे। अल्लाह ताला इन जे सदके असांजे दर्जात खे बुलंद फरमायो आहे। सो मुंहिंजा साईं, हीअ दुनिया जी ज़िंदगी आरज़ी, हिन दुनिया जी ज़िंदगीअ खे अल्लाह क़ुरान में फरमायो आहे त इहो धोखे जो सामान आहे, धोखे जो सामान। हदीस पाक में अचे थो हिन दुनिया जी जेकॾहिं मच्छर जे पर जेतिरी बि क़ीमत अहमियत अल्लाह वटि हुजे हा, मच्छर जे पर जेतिरी क़ीमत अहमियत जेकॾहिं ख़ुदा वटि दुनिया जी हुजे हा त अल्लाह ताला काफ़िर खे ज़र्रो बि अता न फरमाए। जंहिंजे पुठियां हलाल हराम जे फ़र्क़ ॼाणण सम्झण खां सवा इहे अंधा धुंध उन जे पुठियां लॻा पिया आहियूं। ऐं अहिड़ो त असां तरीक़ो ठाहियो आहे जो न को मौत जो डप आहे, न ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, न मरण जी तयारी आहे, न क़ब्र जे लाइ तयारी आहे, न को आख़िरत जे लाइ तयारी आहे। हे दुनिया जी आरज़ी ज़िंदगी, उन लाइ केॾी महिनत था कयूं, ही बि कमु कयां, हे बि कमु कयां, हितां 5 रुपया अचनि, हितां 5 रुपया अचनि, घर हलाइणो आहे, वॾी कोशिशि था कयूं, रोकिया मां कोन थो। ही त आरज़ी ज़िंदगी, ख़बर पिया त आरज़ी ज़िंदगी आहे, उन जे लाइ एतिरी कोशिशि, ऐं वरी आख़िरत जे लाइ वो बस अल्लाह मालिक आहे। अब अल्लाह त मालिक, हिते बि मालिक उहो आहे, अॻिते बि मालिक उहो आहे। मां अॻ में अर्ज़ करे चुको आहियां, मायूसी बि आहे कुफ़ुर, त ख़ुदा खां बेखौफ़ थियण बि कुफ़ुर आहे। ख़ुदा खां बेखौफ़ न थियो, अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे अंदर में धारियो। ऐं अल्लाह वाइदो फरमायो आहे, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, जेको न पंहिंजे रब जे हुज़ूर में बीहण खां डिॼंदो आहे, ख़ुदा उनखे हिकु बाग़ न, ख़ुदा उनखे 2 जन्नतूं अता फरमाईंदो आहे।
अल्लाह ताला तव्हां खे असां खे आख़िरत जो फ़िक्र अता फरमाए, आख़िरत जे लाइ तैयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेको बि अमल कयो, जेतिरो बि कयो, अल्लाह जे रज़ा जे लाइ हुजे, आख़िरत खे साम्हूं रखी। मां हिकिड़ो ॻाल्हि कयां थो, मिसाल हिते थो कयां त कम अज़ कम मूं में एतिरो पाण में त एतमाद हुजे, जेका हिते ॻाल्हि कयां थो उहो सुभाणे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे हुज़ूर में बि करे सघां। ईअं माण्हू न थिए जो न ख़ुदा जो हया, न अल्लाह जे रसूल जो हया, न ख़ुदा जो ख़ौफ़। ईअं माण्हू गुनाहनि में ढगनि ढोरनि वांगुरु ज़िंदगी थो गुज़ारे। बाबा उन ज़िंदगीअ खे छॾियो, उन खां तौबह ताइब थियूं। ऐं जॾहिं माण्हू तौबह ताइब थींदो आहे त हदीस में ईंदो आहे, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त भला गुनाहगार तौबह करण वारा, खैरुल ख़त्ताईन तव्वाबून। हालांकि गुनाहगार भलो कोन थींदो आहे, पर हुज़ूर फरमाईंदा जेको तौबह कंदो आहे इहो भलो गुनाहगार आहे। ऐं जॾहिं तौबह कंदो आहे सची दिलि सां, अल्लाह ताला पोयों उनजो सॼो खातो माफ़ फरमाए छॾींदो। अल्लाह जो करम वॾो आहे, ख़ुदा जी रहमत बेपाई आहे, ख़ुदा जी रहमत तमामु घणी आहे। माण्हू अल्लाह जे रहमत में भी उम्मीद रखे, खुदा जो खौफ भी रखे। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदब सां उथी वियो, दुरूद सलाम मुस्तफ़ा।